असांजो दोस्त इरफान मुगल तव्हां खां पुछे थो त छा सिंधी ॿोलीअ में के अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके गुज़िरियल वक़्त में असां कंहिं ॿिए नमूने लिखंदा हुआसीं ऐं हाणे तब्दील करे कंहिं मुख़्तलिफ़ अंदाज़ में लिखूं था? लिसानियाती इर्तिका जे हिसाब सां अहम सुवाल आहे त छा सिंधी ॿोलीअ में के अहिड़ा लफ़्ज़ बि हुया जेके पुराणे दौर में ॿिए तरह ऐं हाणे नए अंदाज़ सां लिखिया वञनि था। तमामु ख़ूबसूरत सुवाल आहे। हाणे इन खे सम्झण लाइ हिकिड़ी ॻाल्हि पहिरियों सिखूं था। दुनिया जा जेके बि लिसानियात जा माहिर आहिनि उहे इन शइ ते मुतफ़िक़ आहिनि त ॿोलियुनि जी जेका इर्तिका थींदी आहे उहा पेचीदगीअ खां सादगीअ जे तरफ़ थींदी आहे, यानी ॾुखियाईअ खां आसानीअ जे तरफ़ थींदी आहे। इन एतवार खां कुझु अॻु में असां डिस्कस बि कई हुई। मिसाल तौरु असां वटि खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हाणे या आवाज़ आहिनि जेके नए अंदाज़ सां बि असां पढ़ूं था। हाणे जॾहिं उहा इर्तिका थींदी आहे त उन जा ॿ रस्ता हूंदा आहिनि। हिकिड़ो रस्तो इहो हूंदो आहे त हिकु आवाज़ या लफ़्ज़ या अखर पुराणे दौर वारी शिकिल ऐं हालत छॾे नई शिकिल इख़्तियार करे वठंदो आहे। हिकु इहो तरीक़ो आहे। ॿिए तरीक़े में छा थींदो आहे त जॾहिं इर्तिका थींदी आहे त पुराणो बि बरक़रार रहंदो आहे ऐं उनजो सहल रूप यानी नओं रूप बि साम्हूं अची वेंदो आहे। मिसाल तौरु जॾहिं असां ॿ आवाज़ खणूं था, हिकिड़ो आहे णूण, ॿियो आहे नून। तव्हां हिनखे जंहिं महिल प्रैक्टिकली उचारींदव त सोतियाती हिसाब सां तव्हांखे ख़बर पवंदी त णूण चवणु नून चवण जे निस्बत वधीक पेचीदो आवाज़ आहे। उन में थोरी ॾुखियाई ऐं अहंजाई महसूसु थिए थी। नून संहिंजो आहे। त मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त कंहिं दौर में शायदि ईअं हुजे त जेको नून जो सिंधी ॿोलीअ जो आवाज़ु आहे कई सदियूं पहिरियां नूण ई हुजे ऐं उन नूण मां जॾहिं नून ठहियो आहे त पंहिंजी पुराणी जेका शिकिल ऐं रूप आहे उहो बि बरक़रार रहियो आहे ऐं नओं रूप बि उनजो असांजे साम्हूं आहे। ईअं खोड़ सारा ॿिया आवाज़ ऐं लफ़्ज़ बि आहिनि जा मां हिकिड़ो उन ॾींहुं लफ़्ज़ ॾिठो हुयो। मिसाल असां वटि लफ़्ज़ आहे अणभो ऐं सणभो। इहे ॿ लफ़्ज़ आहिनि ऐं ओ जेको आख़िरी वाह आहे उहो सुर कढो त बाक़ी अणभ ऐं सणभ थिए थो। वरी इन्हनि मां स ऐं अ कढो त बाक़ी णिंभ लफ़्ज़ बचे थो। जॾहिं मां हिन णिंभ लफ़्ज़ जे पोयां पियुमि त णिंभ छा आहे, अ माना न, णिंभ छा आहे, अणभो चइबो आहे अभोगो, ख़ुश्क या ड्राई वग़ैरह। त हाणे णिंभ जी माना थी वई माना चिकनी। साहिती खिते में इहो लफ़्ज़ घणो मुरविज रहियो आहे ऐं उते णिंभ लफ़्ज़ बि इस्तेमालु थींदो जेको हाणे नथो थिए। णिंभ चवंदा हुआ त बाबा कंहिं को माण्हू हूंदो जेको कमज़ोर थी वेंदो ऐं उनखां घणो कमु करायो वेंदो त पोइ वॾड़ा हुनखे चयो त हिनखे छा कयो अथव, हिन जो णिंभ कढी छॾियो अथव। णिंभ माना उनजी ताक़त ऐं ताक़त तक़रीबन सणभ जेका णिंभ स माना आहे सां गॾु ऐं णिंभ माना आहे ताक़त। हाणे सणभ माना आहे ताक़त सां गॾु ऐं अणभ माना आहे जंहिंमें ताक़त न हुजे। वरी ओ उनजी जॾहिं पछाड़ी लॻायूं था त उनजी माना निकिरे थी ताक़त वारो। त लफ़्ज़ हाणे असां वटि इस्तेमालु नथो थिए। उन जॻह ते नवां लफ़्ज़ अची था वञनि, ताक़त अची थी वञे या ॿिया बि मुतबादिल लफ़्ज़ अची वञनि था। त ईअं ॿोली जेको आहे पंहिंजो इर्तिकाई सफ़र करे थी पेचीदगीअ खां आसानीअ जी तरफ़, जंहिंमें पुराणा लफ़्ज़ बरक़रार बि रहनि था ऐं कॾहिं कॾहिं उहे मादूम बि थी था वञनि था। ऐं अहिड़ा खोड़ सारा जेके ॿिया लफ़्ज़ आहिनि। मिसाल अणांगो लफ़्ज़ आहे, साॻी मिसाल ॾियूं था। अणांगो मां अ कढी साइड कयो ऐं ओ कढी साइड कयो, बाक़ी जेको आहे णंग या णांगो इहे लफ़्ज़ बचनि था। उनजी माना छा थी थिए उहे हाणे असां वटि इस्तेमालु कोन्हनि। त इहो बिल्कुलु अहम ऐं ॾाढो कराइतो सुवालु आहे त छा के अहिड़ा लफ़्ज़ या आवाज़ ऐं उचार आहिनि जेके क़दीम दौर में हिकु अंदाज़ में ऐं नए दौर में ॿिए अंदाज़ में बिल्कुलु आहिनि ऐं इहो थियणु खपे। जॾहिं जेका शइ ज़िंदह हूंदी आहे उहा तब्दीली पज़ीर हूंदी आहे, मुर्दह शयुनि में तब्दीली न ईंदी आहे ऐं सहल पसंदीअ जे तरफ़ इर्तिका थींदी आहे, यानी आसान रूप जे तरफ़ जेका आहे उहा इर्तिका थींदी आहे ॿोलियुनि जी। ऐं उन में इहो लाज़मी हूंदो आहे त उहे नओं नओं रूप इख़्तियार कनि ऐं ज़रूरत मुताबिक़ जिथे ग़ैर ज़रूरी हुजे उते पुराणो रूप बि बहाल रहे। तमामु ख़ूबसूरत सुवालु आहे।